अस्सलाम वालेकुम दोस्तों, अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शोबिज़ यूट्यूब चैनल। दोस्तों अॼु जी हिन वीडियो में असां तव्हांखे ॿुधाईंदासीं ज़हर ज़िंदगी ड्रामे जी तमामु सुठी अदाकारा जेका कलसूम जे नाले सां पंहिंजो करेक्टर करे चुकी आहे। उनजो जेको हस्बैंड आहे यानी मुड़ुसु उनजो हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। जीअं त उनजी कुझु ॾींहं पहिरियां तबियत तमामु ख़राबु हुई, उन ई वजह सां उहो हाणे हिन फ़ानी दुनिया में नाहे रहियो। जी हाँ दोस्तों, तव्हांखे वरी बि ॿुधाईंदा हलूं त ज़हर ज़िंदगी ड्रामे जी अदाकारा कलसूम जंहिंजो मुड़ुसु हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे वियो आहे। जीअं त कलसूम जे मुड़ुस जे लाॾाणे खां पोइ ॿियनि अदाकारनि हिमायत कंदे इहो चयो आहे त कलसूम सां असां इन ॾुख जी घड़ी में बराबरि जा शरीक आहियूं ऐं उन्हनि दुआ ॾींदे इहो चयो आहे त अल्लाह साईं उन जे मुड़ुस खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए।